जीअं त होमर यूनान खे ग्लोरीफाई कयो हो ऐं यूनान खे हुन मतिलबु उनजी हर शइ खे बयानु कयो हो, यूनान जी बहादुरी, यूनान जी ॾाहप, यूनान जा वण ॻोठ माहौल, रज़्म शाइरी में हुन यूनान सॼे खे, हालांकि यूनान हुन जे ज़माने में हिकु मुल्क न हो, सही हिकु मुल्क न हो, उहो नंढे अलॻि टुकड़ा हुआ। यूनान खे यूनिफाई कयो सिकंदर आज़म जे पीउ फिलिप। सही बेसिकली यूनान हिकु मुल्क न हो, पर उनजे बावजूदि बि यूनान हिकिड़ो गॾियल खितो हो, जीअं सब कॉन्टिनेंट हो, नंढो खंडु हो, हिकु मुल्क न हो, पर ईअं ई हिकिड़ो खितो हो जंहिंखे हुन ग्लोरीफाई कयो। त जॾहिं यूनानी तहज़ीब वई हली ऐं ज़वाल पज़ीर थी ऐं रूमी तहज़ीब उथी, त वर्जिल छा कयो त वर्जिल उहो पहिरियों माण्हू आहे जंहिं रूमी तहज़ीब जा बुनियाद रखिया। सही हुयो शाइर, नाटक नवीसो। इन करे हुन होमर खां वठी ऐं यूरोपिडस ऐं स्काइलेस ऐं सोफोक्लेस इन्हनि रिवायतुनि खे कढे पंहिंजी रूमी तहज़ीब जा शाइरी में उन बि इंसान जो मौज़ू हिकिड़ो आंदो आहे, असां वारे सेंस में न। सही बेसिकली पोइ मिसाल तौरु असां ॾिसूं था त शाइरी जो हिकिड़ो वॾो दौरु आहे जंहिंखे असां चऊं था ओरिएंटल शाइरी में तसौफ़ जी शाइरी जेके चऊं था। मिसाल तौरु रूमी ऐं डांटे तक़रीबन हम असर आहिनि, तौरु फ़र्क़ु आहे हिकिड़ी सदी जो, ऐं हीअ जेके बि वॾा शाइर आहिनि। हाणे तसौफ़ जी शाइरी बुनियादी तौर ते इंसान जी शाइरी न आहे। सही इन करे मां त लतीफ़ साईं जे बारे में मुंहिंजी पंहिंजी इंटरप्रिटेशन इहा आहे त लतीफ़ साईं सूफ़ी भी आहे। सही सिर्फ़ु सूफ़ी न आहे, सूफ़ीअ खां मथे ई ॻाल्हि आहे तमामु। सही सूफ़ी जाइर आहे हिन साम्हूं, सही तसौफ़ हिन जे साम्हूं तमामु महदूद फ़िक्र आहे। सही लतीफ़ जे फ़िक्र जे साम्हूं तसौफ़ हिकिड़ो तमामु महदूद फ़िक्र आहे। हुनजो सबबु इहो आहे त तसौफ़ बुनियादी तौर ते इलाहियात जो मौज़ू आहे। हाणे उहो इलाहियात रिचुअल्स जी न आहे, इबादतुनि जी न आहे, ख़ौफ़ जी न आहे, ऐं इंसान ऐं ख़ुदा जे विच में इबादतुनि ज़रिए ॾाढा बि ॻाल्हि न आहे। हू मोहबत, हुस्न, सरापा हुस्न, हुस्न अज़ल, इश्क़, हा इन ज़रिए आहे। पर तसौफ़ जो बुनियादी मौज़ू जेको आहे न उहो समाज ऐं इंसान न आहे। सही तसौफ़ जो बुनियादी मौज़ू इलाहियात आहे, मुंहिंजा रूमी आहे सॼो उहो आहे। सही हा, उन में हिकिड़ी तमामु गहरी फ़लसफ़ियाना फ़िक्र जी गहराई आहे, ॿी सभु शयूं। पर तसौफ़ जे फ़िक्र जो बुनियादी महवर ऐं माख़ज़ इंसान ऐं हीअ जहान न आहे। सही तसौफ़ जो बुनियादी माख़ज़ ऐं महवर आहे त इंसान जी ख़ुदा सां वहदत कीअं थी क़ाइमु थिए, ऐं उहा ख़ौफ़ ज़रिए कोन्ह थींदी, उहा मोहबत इश्क़ ज़रिए थींदी। पोइ इन करे दाख़िलियत जूं ख़ारिज जूं हदूं लिखियूं आहिनि, पर बेसिकली तसौफ़ इहो आहे। हाणे इंसान जो मौज़ू जेको आहे हिन क़ते नज़र सही बेसिकली जेको इंसान जो मौज़ू आहे शाइरी जे अंदरि जेको उथल खाई आयो उहो आयो जॾहिं यूरोप में डार्क एज जो ज़मानो वियो, जॾहिं रेनेसांस आई। त यूरोपी रेनेसांस जॾहिं जिते साइंस में, जिते फ़लसफ़े में, जिते आर्ट में, जिते मुसवरी में, मौसीक़ी में, हर शोबे में बुनियाद विधा, उते हू रोमेंटिक मूवमेंट में खणी आया। सही हाणे रोमेंटिक मूवमेंट जेका आहे अदब जी जेका वेस्टर्न तहज़ीब में आई, हालांकि अहिड़े क़िस्म जा असांखे संस्कृत शाइरी में, इस्लाम खां अॻु अरबी शाइरी में ऐं फ़ारसी शाइरी में असर मिलनि था, पर हिकिड़ी मूवमेंट कोन थी नज़र अचे। ही ख़ासि हिकिड़ी फ़िक्री मूवमेंट, मिसाल वर्ड्सवर्थ रुॻो शाइर न हो, नक़ाद बि हो। हू नक़ाद वधीक हो, शाइर को हो। सही छो त हुन लिखियो शाइरी जे बारे में वधीक आहे, सही शाइरी सां गॾु ईअं ई कॉलब्रिज आहे, ईअं ई पंहिंजो जेके वॾा सभु मूवमेंट डान आहे ऐं शेले आहे, बायरन आहे, कीट्स आहे, जेका सॼी मूवमेंट आहे रोमेंटिक पोइट्री जी आहे। रोमेंटिक पोइट्री छा कयो, रोमेंटिक पोइट्रीअ वरी समाज खे छॾे ॾिनो। रोमेंटिक पोइट्रीअ जो मौज़ू समाज हुओ ई कोन। हू सबबु उनजो इहो हो त हू जेको 1000 साल ताईं इंसानु गुम थी वियो हो, सही हुन तंग नज़र पादरी जे जबर हेठि, ऐं चयूं त सभु कुझु रुॻो मथे आहे ऐं आप बाद में आहे, हिते कुझु कोन्ह अथव। सही उहो जेको 1000 साल जो जेको इंसान खां इंसान खणो खसिजी वियो हो, त ऐं जेका इनफ़रादियत वारी उनजी हैसियत खसिजी वई, उहा फ़लसफ़े में ज़ाहिर थी लिबरलिज़म जी शिकिल में, ऐं अदब में ज़ाहिर थी रोमेंटिसिज़म जी शिकिल में। रोमेंटिक मूवमेंट जेका अदब जी आई, उहा इन करे आई जो उन ॼण त इंसान पंहिंजे इंसान जी जेका फितरी जज़्बो हो ॻोल्हण जी कोशिशि करी, सही रिक्लेम करण जी कोशिशि कई, सही ऐं उन कोशिशि करे ॻोल्हे उहा सॼी शाइरी। त तव्हां चई सघो था त रोमेंटिक जेको पीरियड जो आहे शाइरी जो, इहो रद्द अमल आहे उन सॼे डार्क एज जे ज़माने, सही सही बदतरीन जागीरदारीअ जे ज़माने जो रद्द अमल हुओ, जंहिंखे चऊं था पाण रोमेंटिक मूवमेंट। सही उनजी ख़राबी हिकिड़ी इहा हुई रोमेंटिक मूवमेंट जी, दे लेड दी फाउंडेशन्स ऑफ न्यू ईरा। कमाल कयो उन्हनि जेको रोमेंटिक जेको मौज़ू खयां कॾहिं शाइरी में हुआ ई कोन। सही
ऐं हुननि फितरत सां बि जोड़ियो इंसान खे. सही. हाणे अॻ में छा पियो करे पादरी, उहो ख़ौफ़ जी शिकिल में पियो जोड़े ख़ुदा खे इंसान सां. सही. या इंसान ऐं ख़ुदा सां. सही. रोमेंटिक पोइट्री छा कयो, रोमेंटिक पोइट्री ख़ुदा जे मौज़ू जे बजाए फितरत जो मौज़ू कयो. सही. हुन ख़ुदा खे कोन टच कयो आहे. हालांकि जॉन डॉन पाण पादरी हो. सही. जॉन डॉन जेको रोमेंटिक पोइट्री जो वॾो ग़ैर मामूली शाइर आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे. सही. उहो पाण बि बेसिकली प्रैक्टिसिंग पादरी हो. सही. पर हुननि छा कयो, रोमेंटिक इरा छा कयो त इंसान खे हाणे हुन ॿ कमु कया. पंहिंजे फितरी जज़्बे मोहबत जो इज़हार जेको 1000 साल खां बंदि पियो उनखे रिक्लेम कयो. सही. ऐं ॿिए नंबर ते हुन छा कयो त फितरत सां इंसान खे जोड़ण जी कोशिशि कई ऐं बजाए हिनजे जो इंसान खे ख़ुदा सां जोड़ण जी कोशिशि कजे ख़ौफ़. सही. सही. इहो हुनजो कमाल हो. हुनजो ख़राबी या कमज़ोरी इहा हुई त उन समाज जा मूं छॾे ॾिना. सही. रोमेंटिक पोइट्री जे ज़माने में समाज मौजूदु न रहियो. सही. पोइ ईअं थींदो थींदो मिसाल तौरु वरी मुसलसल मूवमेंट्स आहियूं त उन्हनि मूवमेंट्स खां पोइ असां ॾिसूं था त जेका रियलिज़म जी मूवमेंट आहे जेका 19वीं सदी में ऐं पोइ इवन 20वीं सदी में, त तव्हां चई सघो था त इंसान जो मौज़ू एॾो घणो क़दीम न आहे. शाइरीअ में सही. शाइरी जा मौज़ू हूंदा ख़ुदा, देवता, सूरमा, बादशाह, शहनशाह, वेढ़ाक, जंगी सूरमा, इहे हूंदा मौज़ू हुनजा घणे भाॻे. ऐं जेकॾहिं मौज़ू मटिया बि मिसाल तौरु ते जीअं तसौफ़ मटाया त बि ख़ुदा ॾिखणी हो रखे. सही. इलाही ॾिखणी हो. त लतीफ़ जो इन ज़माने में इन लिहाज़ खां हिकिड़ो कमाल सिग्निफिकेंस आहे. मां हाणे इन करे सॼी इहा भॻत कई त लतीफ़ साईं सम्झो त फ्रेंच इनक़िलाब खां बि 100 साल अॻु पैदा थियो आहे. सही. माना पूरो 1689 में हे ॼाओ आहे, 1789 में फ्रेंच इनक़िलाब थियो आहे. हे जेके जदीद यूरोप में घणी जेको सॼो उथल पुथल आहे फ्रेंच इनक़िलाब खां पोइ जी आहे. सही. ही उन खां 100 साल अॻु जो आहे. सही. त ही उहे मौज़ू खणी आयो जेके अञा रेनेसांस पीरियड में कोन आंदा हुआ. सही. हालांकि मिसाल तौरु पेट्रियार्च ऐं बुकेशो इहे पहिरियां माण्हू हुआ अदब जा जिन यूरोपियन रेनेसांस जा बुनियाद रखिया. उन्हनि मोहबत जा मौज़ू खयां, पर उन्हनि जो दाइरो तमामु महदूद आहे फ़िक्री. सही. तमामु दाइरो महदूद आहे फ़िक्री. हुनजो कमाल सिर्फ़ु इहो आहे त उहो पहिरियां माण्हू आहे जिन कयो. सही. इहो कमाल. सही. शुरूआत जिन आइस पत्थर रुगो उन्हनि उन्हनि उन हिसार खे टोड़ियो, इहो कमाल. सही. पर लतीफ़ जो जेको त इन करे असांखे लतीफ़ शनासी जे हवाले सां 2 टे शयूं ॾिसणियूं पवंदियूं. नंबर 1 आलमी शाइरी तनाज़ुर में किथे थो बीहे. सही. असांजे जज़्बे तहत न शाइरी जी परख बिल्कुलु हक़ीक़तन बुनियाद. नंबर ॿी ॻाल्हि त हुनखे रुगो सूफ़ी सम्झण जाती थींदी. सही. हा त रुगो सूफ़ी आहे. मिसाल मुंहिंजो आगा सलीम साहिब सां तमामु प्यारो तालुक़ु आहे. तमामु तव्हां किताबु छपियो आहे ॾाढो वॾो हींअर. त आगा साहिब सां मुंहिंजो हिकिड़ो इख़्तिलाफ़ हमेशह थींदो आहे लतीफ़ साईं ते. त हू हुनखे रुगो वहतल वजूद में ॾिसे थो. सही. वहतल वजूद में बि ॾिसी सघे थो हुनखे. इहो हिकिड़ो लेंस आहे, हिकिड़ो अंदाज़ आहे. पर लतीफ़ हुन खां मावरा तमामु घणनि पासनि वारो शाइर. इहो तव्हां त लतीफ़ जो तसौफ़ जे ख़्याल खां हुनखे. ऐं टियों त हुन वटि नओं छा आहे. आख़िर हिकिड़ो को बि दुनिया जो ग्रेट फिलोसोफर हुजे, मुफ़क्किर हुजे, साइंटिस्ट हुजे, आर्टिस्ट हुजे या शाइर हुजे, ॾिसबो त इहो न त नओं छा न आहे. सही. जे E=MC न ॾे हा आइंस्टाइन पोइ छा अज़ीम हुजे हा, एतिरी महिनत करे हा, एतिरो ई ग्रेट हुजे हा, पर इहो न ॾे हा, पोइ छा थिए हा. कुझु न. जे न्यूटन एतिरो ई हुजे हा, ऐं न ॾे हा लॉज ऑफ मोशन्स ऐं ग्रेविटेशन लॉ, ॾिसबो या ईअं शाइरी आहे. त आख़िर नओं छा कई हिन में. त लतीफ़ साईं जो जेको असुलु कमाल थींदो उहो इहो थींदो जेको तहक़ीक़ जो त हुन छा नई शइ चई आहे. सही. ठीकु आहे न. उन में मिसाल तौरु सवे पास सघंदा. ॿिया बि हिकिड़ो पासो तव्हां हिन में खयो आहे. हीउ हिकिड़ो पासो आहे हुनजो. सही. हीउ तव्हां पासो कयो आहे त हुन वटि इंसानु कीअं आहे. ऐं ताज़ो मां लेक्चर कयो हैदराबाद में, मैडम फमीदाई करायो. उहो लेक्चर सॼो पियो अथव कंप्लीटली ऑडियो में. उन में हिन मौज़ू ते सॼो लेक्चर थियल आहे मुंहिंजो 2 कलाकनि में. उहो कंप्लीटली पियो अथव रेडियो वॉइस ऑफ सिंध ते हलियो, मुंहिंजे बाल ते पियो अथव. सही. हिन तव्हांजे पूरे किताब जो ज़रूरत. मुंहिंजो किताब मुंहिंजो किताब पियो अचे साईं ते, उनजो पूरो खाको आहे. सही. उहो सॼो जो सॼो हुन में मां तफ़सील सां ॿुधायो आहे त लतीफ़ साईं जे वटि तसवर कहिड़ो आहे इंसान जो. सही. ऐं उहो इहो आहे. मौज़ू ॾाढो ज़बरदस्त आहे. बाक़ी लतीफ़ साईं जी शाइरीअ में मिसाल हिन में ज़िक्र आहे एब्स्ट्रैक्ट में, त लतीफ़ साईं जी शाइरीअ में बि समाज जो एॾो घणो मौज़ू न आहे हुनजो. सही. हुनजो बुनियादी मौज़ू समाज न आहे. सही. हुनजो बुनियादी मौज़ू इंसानु आहे. सही. ऐं इंसानी ट्रांसफॉर्मेशन आहे.
सही ऐं ज़रूरी थोरी आहे त हर अज़ीम शाइर सभु मौज़ू खणे। लतीफ़ बेसिकली जंहिं शइ जो शाइर आहे, जेकॾहिं मूंखां को बतौर लतीफ़ या शागिर्द जे पुछे त मां चवंदुसि त बेसिकली हू इंसान जी ट्रांसफॉर्मेशन जो शाइर आहे। इहो आहे लतीफ़ जो कुल गर ऐं जोहर। बाक़ी सभु इस्तारा आहिनि, तमसीलूं, अलामतूं, उनजी पेरीफेरी ते शयूं, मुख़्तलिफ़ मौज़ू। इहो आहे उन त इहा शइ ॾिसणु खपे त हुन वटि नई कहिड़ी ॻाल्हि आहे, छा थो चए। ऐं हाणे मिसाल तौरु मां अलामा क़ाज़ी साहिब जो जेको मज़मून आहे, जंहिंमें हुन साबित कयो आहे कि वॾे वॾो शाइर आहे, हुन नव मयार कया आहिनि कारलाइल जा, ऐं उहे एॾा न आहिनि, उन्हनि ते ॿिया मिलनि था पूरा। उन्हनि मयारनि ते हिन वॾा बादशाह ॿिया कया आहिनि। मिसाल तौरु त इन करे मिसाल तव्हां वाई जी ॻाल्हि कई न, वाई हूअं मुंहिंजी ज़ाती जेका राय त लतीफ़ साईं जे बैतनि जे भेट में वाई हुनजी कमज़ोर आहे। बैतनि जे भेट में तव्हां इंतिहा आहे त हुनजी वाई ठीकु आहे, सुठी आहे, वणंदड़ उन मयार जी आहे। ईअं तव्हां काफ़ी में ग़ुलाम फरीद ज़िंदगी में लिखी कुल 172 काफ़ियूं कुल, पर इंतिहा काफ़ी मेरा इश्क बि तूं मेरा यार बि तूं, इहे न सॼे ख़िते में कई वसी ॻाल्हि न आहे। जे हिकिड़ी शइ लिखी हलियो वञे त ख़ैरी ॻाल्हि हिकिड़ी आहे खोड़, हिकु शइ इहा लिखी हलियो वञे त बि कमाल। इन करे ॾिसणो पवंदो त ॿियनि शाइरनि वटि बि जाम बि शयूं, हिन वटि छा आहे, ऐं त उहो ॾिसणो पवंदो। मियां मोहम्मद बख़्शी सैफुल मलूक छा, या माधूलाल शाह हुसैन आहे। ऐं मां हाणे हींअर मुंहिंजो जाम पढ़ंदो आहियां त मां किताब लिखण जी तयारी बि कयां पूरे सभिनी शाइरनि ते, त इन में मां हाणे माधूलाल शाह जो वरी सभिनी खे खिलाफ़ आहे, छा शाइर आहे। त लतीफ़ साईं जे लाइ ॾिसणो पवंदो असांखे त उन में छा नओं आहे, नवाण कहिड़ी आहे, छा हुन शाइरी जी दुनिया में। जीअं मूं तव्हां मिसाल ॾिनो न, त मिसाल फ़लसफ़ी आहे या साइंटिस्ट आहे या आर्टिस्ट आहे, ॾिसबो त इहो न सही। हुन जेको कुझु हुयो हुन खां अॻिते कहिड़ो क़दम रखियो, उहो आहे हुनजो असुलु कंट्रीब्यूशन। सही, जंहिंजे करे ओसी ताईं बीठो हुजे त पोइ सभिनी जहिड़ो आहे, पोइ सभिनी जहिड़ो आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु पोइ सभिनी जहिड़ो आहे। त इन करे इहे फ़र्क़ु आहिनि, इहे शयूं जिन जे करे माण्हू थियनि था। मिसाल न मां बंदि कयां, मिसाल ग़ालिब आहे। ग़ालिब खां अॻु में बि त उर्दू शाइरी जो हिकिड़ो भरपूर दौर आहे, ऐं पोइ बि हिकिड़ो भरपूर दौर आहे। ग़ालिब असल में छा कयो त ग़ालिब फिलासॉफिकल थाट खणी आयो शाइरी में, जेको उर्दू शाइरी में हुयो ई कोन। हाणे कल्चरल रूट्स ग़ालिब जा बि कोन्हनि। मिसाल जीअं कल्चर आयो कोन न उर्दू जो, उर्दू कल्चर आयो कोन्हे, त इन करे उर्दू हिकिड़ी महरूम ॿोली आहे जो उनजी ज़मीन कोन्हे, उनजो कल्चर कोन्हे।